ओम शांति। अॼु मुली तारीख़ आहे 14/8/2024। मीठा मीठा पापदार चवनि था, मीठी मीठी ॿार तव्हांजो अनादि नातो आहे भाउ भाउ जो। तव्हां साकार में भाउ भेण आहियो, इन करे तव्हांजी कॾहिं क्रिमिनल दृष्टि न वञणी खपे। असांजी कॾहिं क्रिमिनल दृष्टि हिक ॿिए जे प्रति न रहे। सदा आत्मा आत्मा भाउ भाउ जी दृष्टि रहे। प्रश्न: विजयी अष्ट रतन के ठाहींदा आहिनि, हुननि जी वैल्यू छा आहे? उत्तर: जंहिंजी मनसा में क्रिमिनल ख़्यालात न ईंदा आहिनि, पूरी सिविल थी वेंदी आहे, उहे ई अष्ट रतन ठाहींदा आहिनि। जंहिंजी मनसा में भी क्रिमिनल ख़्यालात न ईंदा आहिनि, उहे ई अष्ट रतन ठाहींदा आहिनि, अर्थात कर्मातीत अवस्था के पाईंदा आहिनि। उन्हनि जी एतिरी अधिक वैल्यू थी वेंदी आहे जो किथे बि कॾहिं ग्रहचारी वेंदी आहे त उन्हनि खे अष्ट रत्ननि जी अंगूठी पाराईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि इन्हनि जी ग्रहचारी उतरी वेंदी। अष्ट रतन ठहिण वारा दुरादेशी बुद्धि हुजण जे कारण भाउ भाउ जी स्मृति में निरंतर रहंदा आहिनि। अष्ट रतन ठहिण वारा दुरादेशी बुद्धि हुजण जे कारण भाउ भाउ जी स्मृति में निरंतर रहंदा आहिनि। ओम शांति। रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि उन्हनि जो नाम छा आहे? ब्रह्मण। ब्रह्म कुमार कुमारियूं ढेर आहिनि। इन सां सिद्ध थींदो आहे इहे आहिनि एडॉप्टेड चिल्ड्रन। छो जो हिकु ई बाप जा ॿार आहिनि त ज़रूरु एडॉप्टेड थिया न। तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं ई एडॉप्टेड चिल्ड्रन आहियो। ॾाढा चिल्ड्रन आहिनि। हिकु थींदो आहे प्रजापिता ब्रह्मा जा, ॿिया हिकु थींदा आहिनि परम पिता परमात्मा शिव जा। त ज़रूरु उन्हनि जो आपस में कनेक्शन हूंदो। ॾाढा एडॉप्टेड चिल्ड्रन आहिनि। हिकु थींदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा जा, हिकु हूंदा आहिनि परम पिता परमात्मा शिव जा। त ज़रूरु उन्हनि जो आपस में कनेक्शन हूंदो, छो जी उन्हनि जा आहिनि रूहानी ॿार, उन्हनि जा आहिनि जिस्मानी ॿार। अगरि उन्हनि जा आहिनि त जीअं भाउ भाउ थी विया, ऐं प्रजापिता ब्रह्मा जा साकार में भाउ भेण थी विया। भाउ भेणनि जो क्रिमिनल नातो कॾहिं न थींदो आहे। तव्हांजे लाइ बि आवाज़ थींदी आहे न कि सभिनि खे भाउ भेण ठाहींदा आहिनि, जंहिंसां शुद्ध नातो रहे, क्रिमिनल दृष्टि न वञे। सिर्फ़ु हिकु जन्म जे लाइ इहे दृष्टि वञण सां पोइ भविष्य कॾहिं क्रिमिनल दृष्टि न वेंदी आहे। सिर्फ़ु हिकु जन्म इहे दृष्टि पई वञण जे कारण, इहे जीअं असां पंहिंजे अंदरि संस्कार था विझूं, जॾहिं असां हिक ॿिए खे सदा शुद्ध दृष्टि सां ॾिसंदासीं, सदा भाउ भाउ जी दृष्टि सां ॾिसंदासीं, त भविष्य कॾहिं बि असांजी कंहिंजे प्रति क्रिमिनल दृष्टि न पईंदी। ईअं न की उते भाउ भेण सम्झंदा आहिनि, हुते त जीअं महाराजा महारानी हूंदा वैसे ई हूंदा न। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम संगम युग ते आहियूं। असां सभु भाउ भेण आहियूं। प्रजापिता ब्रह्मा नाम त आहे न, प्रजापिता ब्रह्मा कॾहिं थियो इहे दुनिया खे पतो न आहे। तव्हां हिते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम बीके आहियूं। प्रजापिता ब्रह्मा कॾहिं हुयो इहे दुनिया न ॼाणंदी आहे। तव्हां हिते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो असां पुरुषोत्तम संगम युगी बीके आहियूं। हाणे ईअं धर्म न चईंदासीं, हाणे हिनखे धर्म न चईंदासीं, हीअ कुल जी स्थापना थिए थी। त इहे छा आहे? असांजो कोई धर्म न आहे, इहा आहे हिकु कुल जी स्थापना थिए थी न। बाबा चवनि था तव्हां ब्राह्मण कुल जा आहियो। तव्हां चई सघंदा आहियो असां ब्रह्म कुमार कुमारी ज़रूरु हिकु परम प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहियूं। इहे नई ॻाल्हि थी वई। तव्हां चई सघंदा आहियो असां बीके आहियो। ईअं त वास्तव में असां सभु ब्रदर्स आहियूं, हिकु बाप जा ॿार आहियूं। उन्हनि जे लाइ एडॉप्टेड न चईंदासीं, मतिलबु निराकार रूप में असां त शिव बाबा जा ॿार आहियूं ई, उन जे लाइ एडॉप्ट न चईंदासीं। लेकिन शिव बाबा जॾहिं ब्रह्मा तन में अची करे असांखे एडॉप्ट कंदा आहिनि त एडॉप्टेड चईंदासीं। असां आत्मायूं उन्हनि जी संतान त अनादि आहियूं। उहो परम पिता परमात्मा सुप्रीम सोल आहे,
ऐं कंहिंखे सुप्रीम अक्षर न चईंदासीं। सुप्रीम चइबो ई आहे संपूर्ण पवित्र खे। ईअं न चईंदासीं सभिनि में प्योरिटी आहे। प्योरिटी सिखंदा आहिनि इन संगम ते। तव्हां पुरुषोत्तम संगम युग जा निवासी आहियो न। जीअं कलयुगी निवासी सतयुग जा निवासी चइबो आहे न। सतयुग कलयुग खे त ज़रूरु ॾाढा ई ॼाणंदा आहिनि। बाबा चवनि था कि सुप्रीम चइबो आहे संपूर्ण पवित्र खे। ईअं न कि सभिनि में प्योरिटी आहे। प्योरिटी सिखंदा आहिनि हिन संगम युग ते। आत्मायूं पवित्र रहणु सिखंदा आहिनि। तव्हां त पुरुषोत्तम संगम युगी निवासी आहियो न। जीअं कलयुगी सतयुगी निवासी चईंदा आहिनि न। सत्य कलयुग खे सभी ॼाणंदा आहिनि। अगरि दूरादेशी बुद्धि हुजे त सम्झी सघे। कलयुग ऐं सतयुग जे विच जे समय खे संगम युग चइबो आहे। शास्त्रनि में पोइ युगे युगे चई छॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां युगे युगे न ईंदो आहे। तव्हांजी बुद्धि में इहो हुजिणो खपे कि असां पुरुषोत्तम संगम युगी ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं। न असां सतयुग में आहियूं न कलयुग में आहियूं। संगम खां पोइ सतयुग शुरू थियणो आहे। तव्हां हाणे सतयुग में वञण लाइ पुरुषारथ करो था। हुते पवित्रता बग़ैर कोई वञी न सघे। हिन समय तव्हां पवित्र ठहिण लाइ पुरुषारथ करो था। सभु त पवित्र न आहिनि, न कई पतित बि हूंदा आहिनि। बाबा जे घर में बि अहिड़ी आत्मायूं बि आहिनि जो बाबा जो ज्ञान बि ॿुधंदियूं आहिनि। हलंदे हलंदे किरी पवंदियूं आहिनि, पोइ छिपी करे अची करे अमृत पींदियूं आहिनि। वास्तव में जो अमृत छॾे विख खाईंदा आहिनि उन्हनि खे कुझु समय हिते अचिणो न खपे। छो जो उहे ख़्यालात ईंदा रहंदा आहिनि ऐं बाबा खे यादि कंदा आहियूं त पोइ उहो ॿिया ई उथल खाईंदा आहिनि। त अगरि बाबा चवनि था, अगरि बाबा जे घर में बि कई ॿार अहिड़ा आहिनि जो पतित ईंदा आहिनि, पतित थी करे बि छुपी छुपी करे हिते ज्ञान अमृत पीअण ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अगरि कोई अमृत छॾे विख खाए थो त हुनखे कुझु समय हिते न अचिणो खपे। परंतु इहे गायन आहे न, जॾहिं अमृत बाटियो हुयो त विकारी असुर छुपी करे अची करे वेहींदा हुया। चईंदा आहिनि न इंद्र सभा में अहिड़ा अपवित्र अची करे वेहींदा आहिनि त उन्हनि खे श्राप लॻी वेंदो आहे। ॾिसो दुनिया में कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न जंहिंजी क़िस्मत ख़राब ई हूंदी आहे। त उन्हनि बि परमात्मा जे कार्य में कुझु अहिड़ो कर्म कयो हूंदो जंहिंजे कारण जीअं त उन्हनि खे पूरे कल्प जे लाइ सत्य त्रेता में अगरि उहा आत्मा आयूं हूंदियूं त सुठो आहे न। अगरि न बि आयूं हूंदियूं त बि अहिड़ो विघ्न विझंदियूं आहिनि त बि उन्हनि खे अहिड़ो श्राप मिली वेंदो आहे कि उहा जन्म जन्मांतर कॾहिं सुख शांति सां न रही सघंदियूं आहिनि। इन खां त असां पंहिंजे जीवन में अहिड़ो कर्म करूं जॾहिं असांखां नथो थी सघे, अगरि असां ज्ञान में नथा हली सघूं। लेकिन कई ॿार सोचंदा आहिनि कि बाबा जे ज्ञान खे बि न छॾे सघंदा आहियूं। त ठीकु आहे, अॼुकल्ह त ऑनलाइन ॾाढो हले थो। असां छो अहिड़ी जॻह फालतू में जेका माण्हू हुते अमृत पीअण ईंदा आहिनि न, उन्हनि जो बि त नुक़सानु कराईंदासीं न। त बाबा चवनि था हीअं त गायन चईंदा आहिनि न इंद्र सभा में अहिड़ा पवित्र अची करे वेहींदा आहिनि त उन्हनि खे श्राप लॻी वेंदो आहे। हिकु कहानी बि ॿुधाईंदा आहिनि न, हिकु परी हिकु विकारी खे वठी आई, पोइ उन्हनि जो छा हाल थियो। विकारी त ज़रूरु किरी पवंदा न, इहा सम्झंदी ॻाल्हि आहे। विकारी चढ़ी न सघंदा। चईंदा आहिनि उहो जाके पथर ठहियो। हाणे ईअं न कि मनुष्य पथर व झाड़ ठहींदो, ईअं न कि मनुष्य पथर व झाड़ ठही वेंदो आहे, परंतु उन्हनि जी बुद्धि पथर बुद्धि थी वेंदी आहे। जीअं कि माण्हू खे केतिरो बि सम्झायो सम्झंदा ई न आहिनि न, अहिड़नि माण्हुनि खे पथर बुद्धि चइबो आहे। हिते ईंदा आहिनि पारस बुद्धि ठहिण लाइ, परंतु छिपी करे विख पींदा आहिनि त सिद्ध थींदो आहे पथर बुद्धि ई रहंदा।
इहे साम्हूं सम्झाइबो आहे। शास्त्रनि में त ईअं ई वेई लिखियो आहे, नाम रखियो आहे इंद्र सभा। हिते पुखराज परी क़िस्म क़िस्म जी परियूं ॾेखारींदा आहिनि। रत्ननि में बि नंबरवार हूंदा आहिनि। रत्ननि में बि नंबरवार हूंदा आहिनि। कोई ॾाढो सुठो रतन, कोई घटि, कोई जी वैल्यू घटि, कोई जी ॾाढी हूंदी आहे। नव रत्ननि जी अंगूठी बि ॾाढा पाईंदा आहिनि। बाबा चवनि था कोई त सुठो रतन आहे, कोई घटि आहे, कोई जी वैल्यू ॾाढी आहे, कोई जी घटि आहे। ये सभु धारणा अनुसार थींदो आहे। नव रत्ननि जी अंगूठी बि ॾाढा ठाराईंदा आहिनि। एडवर्टाइज़ कंदा आहिनि। नाम त रतन ई आहे न, हिते वेठा आहिनि न, परंतु उन्हनि में बि चईंदासीं इहे हीरो आहे, इहे पन्नो आहे, इहे मणिक आहे। पुखराज बि वेठा आहिनि। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, उनजी वैल्यू बि ॾाढी फ़र्क़ु थी वेंदी आहे। उनजी वैल्यू में बि ॾाढो फ़र्क़ु थी वेंदो आहे। वैसे ई पोइ फूलनि सां भेंट कबी आहे। उन्हनि में बि वैराइटी आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि केरु फूल आहे। ब्रह्मणियूं पंडा ठही करे ईंदियूं आहिनि, उहो सुठो फूल हूंदियूं आहिनि। जो ब्रह्मणियूं पंडो ठही करे ईंदियूं आहिनि न, उहो ॾाढो सुठो फूल हूंदियूं आहिनि। जो सुठे ॿारनि खे महिनत करे ओड़ो धारणा मोर ठाहे करे वठी ईंदियूं आहिनि, उन्हनि खे सुठो फूल चईंदासीं। कोई त पोइ स्टूडेंट बि जास्ती तिखा हूंदा आहिनि सम्झाइण करण में। बाबा ब्रह्मणी खे फूल न ॾेई करे हुननि खे ॾींदो आहे। लेकिन हिन में कल्ह बाबा चई न, जो जास्ती भक्ति कंदो आहे उनखे ज्ञान बि जास्ती सम्झ में ईंदो। इन करे असांखे उन्हनि खे, अगरि कोई स्टूडेंट बि अॻियां वञे थो त हीअं सम्झी करे उन्हनि खे वञणु ॾियो। अगरि असां उनखे रोकंदासीं बि त बि उहो कीअं बि करे अॻियां वधंदो ज़रूरु। सिखलाइण वारनि सां बि उन्हनि में गुण सुठा हूंदा आहिनि। कोई बि विकार हुननि में न हूंदो आहे। कोई में अवगुण हूंदा आहिनि। क्रोध जो भूत, लोभ जो भूत। त बाप ॼाणंदा आहिनि इहा फेवरेट ना पंडो आहे, इहे सेकेंड नंबर पंडो आहे। कोई पंडा एतिरा फेवरेट न हूंदा आहिनि जेतिरा जिज्ञासु आहिनि, जंहिंखे वठी ईंदा आहिनि उहो फेवरेट हूंदा आहिनि। बाबा चए इहे बि ॾाढा आहिनि सिखलाइण वारा, माया जे चंबे में अची करे विकारी ठही वेंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि, ॾाढनि खे दुबनि सां कढंदा आहिनि ऐं ख़ुदि फसी वेंदा आहिनि। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। ॿार बि सम्झंदा आहिनि क्रिमिनल आहे, ॾाढो धोखो ॾींदी आहे। जेसि ताईं क्रिमिनल आया त भाउ भेणनि जो डायरेक्शन मिलियो आहे उहो बि न हली सघंदा आहिनि। जेसि ताईं क्रिमिनल आया त भाउ भेणनि जो डायरेक्शन आहे उन ते बि हली न सघंदा आहिनि। सिविल आहे बदिली करे क्रिमिनल आहे ठही वेंदी आहे। सिविल आहे बदिली करे उन्हनि जी क्रिमिनल आहे थी वेंदी आहे। जॾहिं क्रिमिनल आहे टुटी करे पकी सिविल आहे ठही वञे त हुननि खे चइबो आहे कर्मातीत अवस्था। जॾहिं क्रिमिनल आहे हटी करे हिकदमि सिविल आहे थी वञे तॾहिं हुनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। एतिरी पंहिंजी जांच करणी आहे। इकट्ठे रहंदे हुए विकार जी दृष्टि न वञे। इकट्ठे रहंदे हुए विकार जी दृष्टि न वञणी खपे। हिते तव्हां भाउ भेण ठहींदा आहियो न, ज्ञान तलवार विच में आहे। असांखे त पवित्र रहण जी पक्की प्रतिज्ञा करणी आहे, परंतु लिखंदा आहिनि बाबा कशिश थींदी आहे उहा अवस्था अजुन पक्की न थी आहे। पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। इहे बि पुरुषारत कंदा आहिनि, इहे बि न हुजे कि हिकदमि अविद्या थी वञे। बसि हिकु ई संकल्प रहे, असां आत्मा बाबा जी संतान, सभु आत्मा भाउ भाउ आहियूं ऐं हिन
ब्राह्मण परिवार जे नाते सभु भाउ भेणियूं आहियूं, बसि ॿियो कोई संकल्प न रहणो खपे। हिकदमि सिविलाइज़ जॾहिं ठही वञे तॾहिं विजय पाए सघंदा आहियूं। अवस्था अहिड़ी खपे जो कोई विकारी संकल्प बि न उठे, इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। मंज़िल आहे न, ॾाढी ऊची मंज़िल आहे बाबा चवंदा, इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। त असांखे अहिड़ो ठहिणो आहे, अवस्था अहिड़ी हुजे जो असांखे विकारी संकल्प बि न उठे, असांजे स्वप्न में बि हिकदमि शुद्ध, असांखे अपवित्रता जी अविद्या थी वञे। केतिरी वंडरफुल माला ठहींदी आहे, 8 रत्ननि जी बि माला हूंदी आहे। ॿार त ढेर जा ढेर आहिनि, सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो हिते ई स्थापना थींदो आहे। उन्हनि सभिनि खे मिलाए करे फुल पास स्कॉलरशिप वठण वारा 8 रत्न ई निकिरंदा आहिनि। एॾा सारा ॿार बाबा जे घर में ईंदा आहिनि, पढ़ाई पढ़ंदा आहिनि, पुरुषार्थ कंदा आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु 8 निकिरंदा आहिनि। विच में बि उन्हनि खे रतन ठाहिण वारो हीरो शिव बाबा विझंदा आहिनि। जे अहिड़ा रतन ठाता, ग्रहचारी वेंदी आहे त बि 8 रत्ननि जी अंगूठी पाराईंदा आहिनि। हिन समय भारत ते राहु जी ग्रहचारी आहे। पहिरियों हुई बृहस्पति जी अर्थात बृहस्पति जी दशा। त सतयुगी देवता हुयो, विश्व में राज्य कंदा हुयो, पोइ राहु जी दशा वेठी। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असांजे मथां बृहस्पति जी दशा हुई, नाम आहे वृक्षपति, शॉर्ट में बृहस्पति चइबो आहे। असांजे मथां बराबरि बृहस्पति जी दशा हुई, जबकि असां विश्व जा मालिक हुआसीं। हाणे राहु जी दशा अची करे वेठी आहे, जो असां कौड़ी मिसल ठही विया आहियूं। इहे त हर हिकु सम्झी सघंदो आहे, पुछण जी ॻाल्हि न आहे। गुरू आदि सभु पुछंदा आहिनि, इन इम्तिहान में पास थींदासीं। हिते बाबा बि पुछंदा आहिनि, असां हिते बाबा खां बि पुछंदासीं, बाबा असां पास थींदासीं? चईंदासीं अगरि अहिड़ो पुरुषार्थ सां हलंदा रहंदा त छो न पास थींदा, अगरि सुठो पुरुषार्थ कंदा त छो न पास थींदा। परंतु माया ॾाढी प्रबल आहे, तूफ़ान में लाहे ॾींदी आहे। हिन समय त ठीकु आहिनि, अॻियां हली तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। जी सम्झो तूफ़ान में बि अगरि कोई हिकु जॻह हिकु चीज़ खे पकड़े करे बीह रहे पको, त बची बि सघंदो आहे। हिन करे न पंहिंजे पुरुषार्थ में कोई हिकु ॻाल्हि तव्हांखे पकी ज़रूरु करणी आहे, है न। जे डॉक्टर बि भले ई हुनखे पूरे शरीर जी नॉलेज हुजे, कहिड़ी कहिड़ी बीमारी आहे, छा छा आहे, लेकिन उहो हिकु चीज़ में स्पेशलाइज़्ड हूंदो आहे, हुनखे हुनजे बारे में सभु कुझु पतो हूंदो आहे। ईअं ई असांजे जीवन में बि असां बाबा जे त ठहिया आहियूं। बाबा त असांखे इलाही ज्ञान, इलाही युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि, इलाही गुण शक्तियुनि जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। लेकिन असांखे इहो ध्यानु रखिणो आहे, मुंहिंजो कॾहिं बि पेपर अची सघंदो आहे, हुन समय मूंखे इन ॻाल्हि खे न छॾिणो आहे। कई माण्हू चवंदा आहिनि कुझु बि थी वञे, मां त अमृत वेलो त रोज़ु कंदी आहियां, मुरली क्लास त रोज़ु ॿुधंदी आहियां। त इहे असांजी दिनचर्या जेकी आहे न, इहा पकी करे छॾो, कुझु बि थी वञे, चाहे ब्राह्मण परिवार ई असांजे अगेंस्ट में छो न बीह रहे, लेकिन असांखे बाबा जो ज्ञान इहो न छॾिणो। चाहे ब्राह्मण परिवार में सभी ख़राब थी वञे, लेकिन बाबा त ख़राब न आहे न, त असांखे बाबा खे न छॾिणो आहे। पोइ धीरे धीरे असांखे सम्झ में अची वेंदो इहो तूफ़ान असांजो पेपर वठणु आहे। छो त बाबा त असांखे पहिरियों चयो अथई असांखे फ़रिश्तो ठहिणो आहे। फ़रिश्तो अर्थात जंहिंजो कोई कंहिंसां रिश्तो ई न आहे। जॾहिं असां परफेक्ट फ़रिश्ता ठही वेंदासीं न, त असांजे न ब्राह्मण परिवार सां बि रिश्तो न हूंदो, अर्थात इहे बि असांजे अगेंस्ट हली वेंदा, लेकिन असांखे बि फ़रिश्तो अर्थात इन्हनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना करणी आहे। पोइ पेपर ईंदो आहे जॾहिं सभिनि जी बुद्धि अहिड़ी थी वेंदी आहे, पोइ जॾहिं शांती थी वेंदी आहे त सभु नॉर्मल स्थिति में अची वेंदा आहिनि। इन करे असांखे छा करिणो आहे,
सदा बाबा जी जो दिनचर्या आहे कीअं बि करे उनखे फॉलो कंदा हलो त असां हर पेपर्स में पास विद ऑनर्स थी वेंदासीं न। असां पेपर में ऐं सुठो पुरुषारथ कंदव, हिकदमि हिलंदव डुलंदव बि न त पास विद ऑनर्स थी वेंदव। अगरि थोरो बहुत हिलंदव डुलंदव लेकिन बाबा जी दिनचर्या बाबा खे न छॾंदव, पवित्र रहंदव त पास थी वेंदव। अर्थात असां सां कोई अहिड़ी भूल न थींदी जंहिंजे कारण असां कुझु अहिड़ो विक्रम करे छॾूं, कुझु अहिड़ी डिससर्विस करे छॾूं। त बाबा चवनि था ॾिसो, माण्हू बाबा खां पुछंदा आहिनि ॿार की बाबा असां पास थींदासीं, त बाबा चवंदा आहिनि छो न थींदव, अगरि हीअं सुठी रीति हलंदव त ज़रूरु थींदव। परंतु माया ॾाढी प्रबल आहे, तूफ़ान बि लाहे ॾींदी। हिन समय त ठीकु आहे, अॻियां हली तूफ़ान ॾाढा आया त हाणे त युद्ध जे मैदान में आहे। पोइ असां गैरेंटी कीअं करे सघंदा आहियूं। अॻियां माला ठाहींदा हुआसीं जेके ॿिए 3 नंबर में रखंदा हुआसीं, उहे अॼु आहिनि ई न, यज्ञ में ई न आहिनि, हिकदमि कांटो ठही विया आहिनि। त बाप चवंदा आहिनि ब्राह्मणनि जी माला न ठही सघंदी आहे। युद्ध जे मैदान में आहे न, अॼु ब्राह्मण कल्ह शूद्र ठही वेंदा आहिनि, विकार में किरिया गोया शूद्र ठहिया न, विकार में विया गोया शूद्र ठही विया। अॼु ब्राह्मण आहिनि, बाबा खे यादि करनि था, कल्ह विकार में वेंदा आहिनि त शूद्र ठही वेंदा आहिनि। राहु जी दशा वेही रहंदी आहे, बृहस्पति जी दशा जे लाइ पुरुषारथ कंदा आहिनि। बृहस्पति पढ़ाईंदा हुया, हलंदे हलंदे माया जो थप्पड़ लॻी वेंदो आहे ॿारनि खे। पोइ राहु जी दशा वेही रहंदी आहे, ट्रेटर ठही वेंदा आहिनि। ईअं सभु जॻह थींदो आहे। हिकु राजे सां निकिरी ॿिए राजे में शरण वठंदा आहिनि, पोइ उहो माण्हू बि ॾिसंदा आहिनि इहे असांजे कम जो आहे त शरण में ॾेई छॾंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा ट्रेटर ठहींदा। एरोप्लेन सहित वञी करे ॿी राजाई में वेंदा आहिनि, ॿी राजाई में वेंदा आहिनि। पोइ उहो माण्हू एरोप्लेन वापसि करे ॾींदा आहिनि, हुननि खे शरण ॾेई छॾंदा आहिनि। एरोप्लेन खे थोरी शरण ॾींदा, उहो त उन्हनि जी प्रॉपर्टी आहे न, उन्हनि जी चीज़ खे उन्हनि खे वापसि ॾेई छॾंदा आहिनि। बाक़ी मनुष्यनि खे शरण ॾींदा आहिनि। इहे बाबा दुनिया जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, दुनिया में ईअं थींदो आहे। हिते बि कई ॿार बाबा जो शुद्धी पेपर त ब्राह्मण द्वारा ई ईंदा आहिनि, हिन में बाबा छा कयूं। बाबा त असांखे चईंदा ई आहिनि, उन समय त सभु ख़ुशी ख़ुशी सां हथ उठाईंदा आहिनि कि हा बाबा असां भले माया खे मोकिलो, भले माया खे मोकिलो। बाबा त एतिरो ताईं चईंदा आहिनि कि सभु अगेंस्ट थी वेंदा, तव्हांजा अलौकिक पूरी दुनिया तव्हांजे अगेंस्ट ऐं तव्हां अकेला। उन समय असांखे अगरि बाबा खे बि छॾे छॾियो पोइ त असांजो जीवन वर्स्ट थी वेंदो। त इहो पेपर थींदो आहे, असां केतिरो सभिनि जी ॻाल्हियुनि खे इग्नोर करे बाबा खे यादि करे हलूं था। ऐं अगरि असां अहिड़ी सिचुएशन में बि ब्राह्मण ऐं लौकिक परिवार वारनि जे लाइ शुभकामना कई, उन्हनि जे लाइ सुठो सोचियो, भले उहे असांजे अगेंस्ट बि आहिनि त बि उन्हनि जे लाइ सुठो सोचियो, बाबा जी यादि में रहियो, पोइ त वंडरफुल स्टेज थी वेंदी। हाणे तव्हां ॿार शरण में आया आहियो, बाप वटि चईंदा आहिनि असांजी लाज रखो। द्रौपदी पुकारियो इन कि असांखे नंगन कंदा आहिनि, पतित थियण सां बचायो। सत्युग में कॾहिं नंगन न थींदा आहियूं। उन्हनि खे चइबो आहे ही संपूर्ण निर्विकारी दुनिया, उनखे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। नंढा ॿार त हूंदा ई निर्विकारी आहिनि, इहे गृहस्थ व्यवहार में रहंदे संपूर्ण निर्विकारी रहंदा आहिनि। पर स्त्री पुरुष साथ रहंदा आहिनि त बि निर्विकारी रहंदा आहिनि। इन करे चईंदा आहियूं असां नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहूं था। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहूं था। उहा निर्विकारी दुनिया आहे, हुते रावण हूंदो न आहे। उहा निर्विकारी दुनिया आहे, हुते रावण हूंदो न आहे।
उनखे चइबो आहे राम राज्य। राम शिव बाबा खे चइबो आहे। राम नाम जपण जो अर्थ ई आहे बाप खे यादि करणु। राम राम जॾहिं चईंदा आहिनि त ॿुधी में निराकार ई ईंदो आहे। राम राम जॾहिं राम राम चईंदा आहिनि सीता खे छॾे ॾींदा आहिनि। वैसे श्री कृष्ण जो नाम वठंदा आहिनि, राधे खे छॾे ॾींदा आहिनि। त हिते त बाप आहे ई हिकु, हिते त बाप आहे ई हिकु। उहे चईंदा आहिनि मामेकम यादि करो। श्री कृष्ण खे पतित पावन न चईंदासीं। नंढेपन में राधे कृष्ण भाउ भेण बि न हुया, अलॻि अलॻि राजाई में रहंदा हुया। ॿार त हूंदा ई शुद्ध आहिनि न। बाबा बि चईंदा आहिनि ॿार त फूल आहिनि, उन्हनि में विकार जी दृष्टि न हूंदी आहे। जॾहिं वॾा थींदा आहिनि तॾहिं दृष्टि वेंदी आहे। इन करे बालक ऐं महात्मा खे समान चईंदा आहिनि। बालक ॿार महात्मा खां बि ऊचो आहे। महात्मा खे वरी बि मालूम आहे कि इहो भ्रष्टाचार सां पैदा थियो आहे। नंढे ॿारनि खे इहो मालूम न हूंदो आहे कि मां कोई विकार सां मुंहिंजो शरीर मूंखे मिलियो आहे। ॿार बाप जो ठहिया ऐं वरसो त आहे ई। तव्हां विश्व जी राजधानी जा मालिक ठहींदा आहियो न। तव्हां विश्व जी राजधानी जा मालिक ठहींदा आहियो। कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां विश्व जा मालिक हुयासीं। श्री लक्ष्मी श्री नारायण हुयासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो एतिरी प्राप्ति थींदी आहे त स्त्री पुरुष भाउ भेण ठही पवित्र रहनि त छा वॾी ॻाल्हि आहे। कुझु त महिनत खपे न। हा, नंबरवार पुरुषार्थ अनुसार हाणे बृहस्पति जी दशा में वेंदा आहिनि, स्वर्ग में त वेंदा आहिनि न। पोइ पढ़ाई सां कोई उच्च पद पाईंदो आहे, कोई मध्यम, कोई फूल, कोई विच, कोई छा ठहींदो आहे, बगीचो आहे न। पोइ पद बि अहिड़ो वठंदा आहिनि। पुरुषार्थ खूब करिणो आहे अहिड़ो फूल ठहिण लाइ। इन करे बाबा फूल खणी आया आहिनि ॿारनि खे ॾेखारण लाइ। हुन समय बाबा फूल खणी आया हूंदा ॿारनि खे ॾेखारण लाइ। बगीचे में त अनेक प्रकार जा फूल हूंदा आहिनि। सतयुग आहे फूलनि जो बगीचो, ऐं इहो आहे कांटनि जो जंगल। फूलनि जो बगीचो, कांटनि जो जंगल ठहिण जो बाबा चवनि था। हाणे कांटनि खां फूल ठहिण जो तव्हां पुरुषार्थ करो था न। हिकु ॿ खे कांटो मारण सां बचण जो पुरुषार्थ, हिकु ॿ खे कांटो मारण सां बचण जो पुरुषार्थ करो था। जो जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो जीत पाईंदो। बाबा चवनि था मूल ॻाल्हि आहे काम ते जीत पाइण सां ई जगत जी ठहींदासीं। मूल ॻाल्हि छा आहे, ख़ासि काम विकार ते जीतण सां असां जगत जी ठहींदा आहियूं। इहे त ॿारनि ते रहियो। जवाननि खे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, ॿुढनि खे घटि करणी पवंदी आहे। वानप्रस्थ अवस्था वारनि खे ॿियो कमु, ॿारनि खे ॾाढो घटि। त विच में जवाननि खे जवानी में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। जेका बाबा जे घर में युथ ॿार आहिनि न, उन्हनि खे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे विश्व जी बादशाही जी प्रॉपर्टी मिलंदी आहे। उनजे लाइ हिकु जनम पवित्र रहूं त छा हर्ज आहे। उन्हनि खे चइबो आहे बाल ब्रह्मचारी। अंत ताईं पवित्र रहंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे बाल ब्रह्मचारी, अंत ताईं पवित्र रहंदा आहिनि। जो पवित्र ठहिया आहिनि उन्हनि खे बाप जी कशिश ज़रूरु थींदी आहे। जो पवित्र रहंदा आहिनि उन्हनि खे बाप जी कशिश ज़रूरु थींदी आहे। ॿारनि खे नंढेपन में ई ज्ञान मिलंदो वञे त बची सघंदा आहिनि। नंढा ॿार अबोध हूंदा आहिनि, परंतु पोइ ॿाहिरि स्कूल आदि जे संग जो रंग लॻी वेंदो आहे न। संग तारे कुसंग बोरे।
बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे पार वठी वेंदा आहियूं शिवालय में सतयुग आहे बिल्कुलु ई नई दुनिया। ॾिसो बाबा किथे किथे असांखे दुनिया जे बारे में ॿुधाइनि था, किथे किथे हाणे बाबा चवनि था कि हाणे मां तव्हांखे पार वठी थो हलां किथे शिवालय में। सतयुग खे शिवालय बि चइबो आहे न, नई दुनिया में। हाणे पहुची वञो नई दुनिया में, ॾाढा थोरा मनुष्य रहंदा आहिनि, पोइ वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। हुते त ॾाढा थोरा देवता रहंदा आहिनि, किथे सतयुग में ॾाढा थोरा देवता रहंदा आहिनि। त नई दुनिया में वञण जो पुरुषार्थ करिणो आहे न। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जो मनपसंदि ठहिण लाइ गुणवान ठहिणो आहे। सुठा सुठा गुण धारण करे असांखे फूल ठहिणो आहे। सुठा सुठा गुण धारण करे असांखे फूल ठहिणो आहे। अवगुण कढी ॾियणा आहिनि, सभु अवगुण निकिरी वेंदा आहिनि। कंहिंखे बि कांटो न लॻाइणो। ॿियो आहे फुल पास थियण व स्कॉलरशिप वठण लाइ अहिड़ी अवस्था ठाहिणी आहे जो कुझु बि यादि न अचे, पूरी सिविलाए ठही वञे। सदा बृहस्पति जी दशा हुजणी खपे, सदा ई बृहस्पति जी दशा हुजणी खपे। वरदाना ब्रह्मण जीवन में सर्व खजाननि खे सफल करे सदा प्राप्ति संपन्न ठहिण वारा संतुष्ट मणी ठहो। ब्रह्मण जीवन जो सभिनि खां वॾो खज़ानो आहे सदा संतुष्ट रहणु। ब्रह्मण जीवन जो सभिनि खां वॾो खज़ानो आहे सदा संतुष्ट रहणु। जिते सर्व प्राप्ति आहे उते संतुष्ट आहे, ऐं जिते संतुष्ट आहे उते सभु कुझु आहे। जो संतुष्टता जा रतन आहे न, उहे सभु प्राप्ति स्वरूप आहे। जो संतुष्टा जा रतन आहिनि उहे सभु प्राप्ति स्वरूप आहिनि। उन्हनि जो गीत आहे पाइणो हुयो सो पाए वरितो। अहिड़ा सर्व प्राप्ति संपन्न ठहिण जी विधि आहे त असांखे जो संतुष्ट रतन आहिनि उन्हनि खे जीअं सभु कुझु प्राप्त हूंदो आहे, त अहिड़ा सर्व प्राप्ति संपन्न ठहिण जी विधि छा आहे? जीवन में मिले उहे सर्व खज़ाननि खे यूज़ करणु, बाटणु। जेतिरो असां यूज़ कंदासीं स्व जे प्रति सर्व जे प्रति, ओतिरो असां सर्व प्राप्ति संपन्न थींदा वेंदासीं। छो जी जेतिरो सफ़ल कंदा ओतिरो खज़ाना वधंदा वेंदा। छो जी जेतिरो सफ़ल कंदा ओतिरो खज़ाना वधंदा वेंदा। स्लोगन आहे होली अंश उन्हनि खे चइबो आहे जो सदा अच्छाई रूपी मोती ई चुकंदा आहिनि, अवगुण रूपी कंकड़ न। होली हंस उहे आहिनि जो सदा अच्छाई रूपी मोती ई चुकंदा आहिनि, अवगुण रूपी कंकड़ न। सभिनि जो ई असांखे गुणनि खे चुकणो आहे। गुणनि खे चुकंदे चुकंदे असां गुणवान ठही वेंदासीं। गुणवान आत्मा बाबा जी फेवरेट आत्मा हूंदी आहे। त बाबा जी फेवरेट आत्मा ठहिण लाइ सभिनि जा गुण स्वयं में धारण कंदा हलो, गुणवान ठहो त बाबा जी फेवरेट थी वेंदा। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।